हाथ जोड़ के कह रहे हैं कि इन लड़कों का ख्याल करो। IBA जा वेटिंग लिस्ट जे जेके मसला हुया लाड़काणे में उन्हनि मूंसां उहे मिलिया, नियाणियूं बि हुयूं, नौजवान बि हुया ऐं हू घणे अरसे खां वठी मुख़्तलिफ़ ज़िलनि में ऐं कराची जे प्रेस क्लब जे ॿाहिरां उहो एहतिजाज बि करे आयो आहे। सो उन जे करे मूं उन्हनि सां वाइदो कयो पंहिंजे लाड़काणे ज़िले जे नौजवाननि ऐं नियाणियुनि सां त मां तव्हांजो केस खणी ऐं सरदार शाह साहब वटि वेंदुसि ऐं उन में इहो ई थियो त जेके लाड़काणे जा एजुकेशन जे ऑफिसर्स हुया उहे बि हुया। सरदार शाह साहब महिरबानी करे पंहिंजी सॼी एजुकेशन डिपार्टमेंट जा ऑफिसर्स, इवन जेके सेक्रेटरी या डायरेक्टर HR इहे सभु हुया ऐं हिते बि ॻाल्हियूं ॿुधायूं, जेके शयूं चयूं मां उनजो थोरो थो मञा त उन असांजियूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं, मुंहिंजियूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। जेको केस मां खणी वियो हुउसि उहो बि ऐं जेकी रिक्रूटमेंट पॉलिसी हिन वक़्तु ताईं थींदी रही आहे उन बाबति बि साईं सरदार शाह असांखे उते ब्रीफ कयो हो। पर मसइलो इहो आहे त थोरो अर्ज़ु इहो रखंदासीं त जेतिरो थी सघे, इन करे त साईं सरदार शाह पाण बि सम्झे थो असां सभु नियाणियुनि वारा आहियूं ऐं नियाणियूं जेके आहिनि उहे रोज़गार सां अॻे त असांजे समाज में नियाणियुनि खे पढ़ायो कोन वेंदो। अॼुकल्ह पेरेंट्स जेके आहिनि उहे बि चवनि था त उन्हनि जूं नियाणियूं न रुॻो पढ़नि बि पर के जॉब्स में अचनि। इहा सही आहे त असां वटि सरकारी नौकिरी जे लाइ माण्हू घणो तड़पंदो आहे ऐं ॿियनि प्राइवेट जेके असां वटि जॉब्स आहिनि उन ॾे माण्हू कोन थो ॾिसे पियो, इन करे त उहा जॉब सिक्योरिटी कोन थी मिले उन्हनि खे। पर मां रुॻो इहे सभु ॻाल्हियूं मां मञा थो पंहिंजो साईं सरदार शाह जूं ऐं सिर्फ़ु इहो अर्ज़ु कंदुमि, लॉ मिनिस्टर साहब बि वेठो आहे, सीनियर मिनिस्टर साहब बि वेठो आहे, सो रुॻो इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी कयो त जेतिरो थी सघे, हाणे 21,000 20,000 21,000 तव्हां नौकिरियूं त कोन था ॾेई सघो जेके हिन वक़्तु वेटिंग लिस्ट ते आहिनि, एतिरियूं नौकिरियूं त आहिनि बि कोन के। ऐं इहो बि सही आहे त जेके रोज़ानो मतिलबु हर साल जेको ही जॉब मार्केट में एड ऑन था थींदा वञनि नौजवान, उन्हनि जो बि हक़ु आहे त उहे बि गवर्नमेंट जॉब जेके आहिनि पंहिंजी मेरिट जे बुनियाद ते वठी सघनि। ही बि सभु जा सभु असांखे फ़ख़ुरु आहे त सभु जा सभु नौजवान के वॾेरे भोतार जी औताक ते उनजा वालिदेन न विया त असांखे नौकिरी ॾियो। हिननि पंहिंजे बलबूते ते, पंहिंजी मेरिट ते, पंहिंजी होशियारप ते इहे नौकिरियूं वरितियूं ऐं असांखे इहो फ़ख़ुरु आहे त असांजे हिन हुकूमत में इन्हनि नौजवाननि जेको आहे उहे मेरिट ते आया ऐं उन्हनि जॉब्स कंहिंखे मिलिया जेके वेटिंग ते आहिनि। मुंहिंजो रुॻो अर्ज़ु इहो आहे त महिरबानी कयो साईं, लॉ मिनिस्टर बि वेठो आहे, तव्हां बि वेठा आहियो, सीनियर मिनिस्टर बि वेठो आहे, इन लाइ जेतिरो थी सघे उहा रहम जी जेका अपील थींदी आहे, मर्सी अपील उहा कयूं था पिया त जेतिरो थी सघे उन्हनि खे अकोमोडेट कयो वञे। वॾी महिरबानी तव्हां वॾी महिरबानी। जमील साहब, इहा अपील हिन ऐवान में वेठल हर मेंबर जी आहे, टिनी खे मां बि थो कयां सभिनी जे तरफ़ां त जेतिरो थी सघे इन्हनि नौजवाननि लाइ कयो, जेतिरो थी सघे। सरदार शाह साहब, आपका रिस्पॉन्ड के बाद टाइम खत्म हो चुका है। मुझे ये करने दो, बहुत इम्पोर्टेंट है, क्योंकि आपने भी जमील सुमरे साहब के और राशिद खान साहब के मुतालबे में अपनी जो अपनी जो अपनी कॉन्स्टिट्यूंसी के जो आपके डिमांड कर रहे हैं वोटर्स, उनको खुश करने के लिए सबने अब कर दिया, तो आपने भी हिस्सा डाल दिया। अप्रिशिएट के आप बड़ा कंसर्न रखते हैं अपनी कॉन्स्टिट्यूंसी से। नहीं, सिर्फ खुश करने के लिए नहीं, हाथ जोड़ के कह रहे हैं कि इन लड़कों का ख्याल करो।